कीअं चवांसि? तुंहिंजी मर्ज़ी मालूम थिए तॾहिं त को जवाब ॾींदीमांसि न। ॿीहर ज़ुलेखा जो नालो वठे त बिल्कुलु आहे हथ में ॾिजांसि। इहा आहे मुंहिंजी मर्ज़ी। अब्बा कुझु सोच, मुंहिंजियूं वाऊं त बंदि करे छॾे, ॿेली पंहिंजियूं त बंदि न कर। ॾाढंगो अथई। इहा कीन जड़नि माण्हुनि जी पास खातिरी न कंदी कर। नाहे हिननि माण्हुनि सां को संग सियापो। हिकु दफ़ो जवाब ॾिनुमि, ॻाल्हि छुटी, लूसण जो नक थर लाइ छा? अब्बा न्याणी नेठि उथारणी त पवंदी न। पीरनि पैगंबरनि उथारियूं आहिनि, असीं छा आहियूं उन्हनि जे आॾो? इहे अटकलूं सटकलूं मूं वटि न हलंदी। ॿुधाए थो छॾियां, जेकॾहिं इहा माई ॿीहर असांजो दर टपी त पोइ मूंखां बुरो ॿियो कोन हूंदी। शौकत हिकिड़ी ॻाल्हि पुछां? पुछ। तुंहिंजी त शहर में हेॾी संगत आहे, हुननि माण्हुनि बि तुंहिंजी मदद न कई। गरीब जा दोस्त भी तो गरीब ही थींदा आहिनि। तोखां जो 13,000 घुरां त ॾेई सघनि? अरे भते सॾ ते आया छा? कमु करियो कमु, मोचण सां महिमानी न करियांव। ऐं हा हो ॿी ॻाल्हि ॿुधई? न, कहिड़ी? हो पंहिंजो शौकत आहे न, हाँ, छा थियो हुयसि? हू भॼी वियो। भॼी वियो? ॾाढो सुठो थियो। छुटी पईसि वीचारी जान आज़ाबनि खां। रईस जो त ठिकर ई भॼी पियो हूंदो। का ॻाल्हि थी आहे छा? अहिड़ो थो फूकियो अथई ॼण धाड़ो लॻो हुजेसि। अलाह बचाईंदुसि नांगे खां। सारा जे न हथ चढ़ी वियुसि त झण बचो रुलाए छॾींदुसि। ऐं यतीम ॿारनि खे संभालण वारो आहे। खुदा मारी खे दग न ॾींदो जो हुनखे मंदो थी। ये कमदार वाटी थी न मुक़रर वक़्त अंदर? बराबर साईं बराबर। मूं त चयो पिया त माण्हू हिते मोचड़े सां सिधा आहिनि। जे मोचड़े खे थोरी बि डर ॾे त मुतबर था बणिजी वञनि। बेशक साईं बेशक, पर बोतारा साईं ज़मीननि जो रौंड कॾहिं था ॾियो? अॼु या सुभाणे जॾहिं बि दिलि कढियो त हलिया हलंदासीं। छो का ख़ासि ॻाल्हि आहे छा? साईं जे अॼु ई निकिरी पओ त ॾाढो चङो थींदो। ख़ासि करे डिस्पेंसरी में त वॾी गड़बड़ जी ख़बर मिली आहे। छो छा थियो आहे? साईं हितां माण्हू बीमारी जी मोकल वठी था वञनि, उते वञी कचहरियुनि में वक़्तु था गुज़ारे। पोइ तो हुननि खे रोकण जे लाइ छा कयो आहे? बाबा साईं मूं 2-3 भेरा डॉक्टर खे बि चयो आहे, पर उहो हुनखे रोके ई नथो। बस तुंहिंजे इन रोकण सां तूं छा थो सम्झी त तुंहिंजी जवाबदारी पूरी थी वई? एॾो वॾो खाट थो लॻे ऐं तूं हुनखे कचहरी में वक़्तु गुज़ारण जो नालो थो ॾी? साईं जे पुठियां को ॿियो मक़सद बि थी सघे थो छा? कमदार हिन तर में जेकॾहिं कंहिंखे होटल खोलण न ॾिनो अथमि त तूं हुनखे छा थो सम्झी त मूं इहो फज़ूल ख़र्ची खे रोकण लाइ ईअं कयो आहे? कमदार कमदार तोखे बि अलाए छा थी वियो आहे? तूं मसइले जे संगीनीअ खे छो नथो महसूस करी? इहे एतिरा माण्हू गॾु थियनि था, असांजे ख़िलाफ़ साज़िशूं कनि था, ऐं तूं रुगो डॉक्टर खे मना करण में आफ़ियत थो सम्झी? माण्हू मुक़रर कर, पंहिंजा चौकसी रख, डॉक्टर ते बि ऐं माण्हुनि ते बि। जी साईं। अड़े यार पराई जाईअ खे जो वठी अचां त हुनखे बुख त न आहे मारणो न। हुजनि 4 टका त पिण में विलहिजे। अड़े छॾ ॿी का ॻाल्हि कर। नबू खटे खां चङी तरह सुञाणा थो। उतने जेके 70 सीधा रधजनि न सभिनी खे ख़बर आहे। मियां हला हला वेही करे कम मुंहिंजो वात न खोलाए। मुंहिंजो इहो मतिलबु कोन्हे को त हू के माड़नि में पिया रहनि। ऐं त यार पंहिंजी पियो ॻाल्हि करियां न। अदा जो पंहिंजो ई हेॾो लॾो आहे, मथां वरी आऊं बि उते ई रहां त छा कंदे? चवां त रहिस जो कर्ज़ लही पवे त पोइ वली मोहम्मद खान जो वञी पांध झलियां। उते ई हारको कबो, उते ई कमाबो, उते ई रहबो, पोइ शादी बि थी पवंदी। भला कॾहिं ईअं बि थियो त बघियाड़ पाण खां कमज़ोर जानवर ते रहम कयो हुजे? बघियाड़ अॾो भला रिढूं करे बि छा सघंदियूं? पोइ बि हेॾो ज़ुल्म, हेॾो नाक, को चवण अखण वारो ई कोन्हे। अदा इहो इन करे आहे जो असां में अहिड़ो को कोन्हे जेको हुन सां मुहाॾो अटकाए सघे। हा हा, मन को पैदा थी पवे। फुरून लाइ त हज़रत मूसा पैदा थियो हो न। मन को अहिड़ो वाह घुली पवे। अलाए अहिड़ो वाह कॾहिं घुलंदो बि, अलाए न। पर वेही छॾा पियो अचेव।
मथे गाना सब भजी वेंदियूं आलम तूं त भज मारजी वेंदी साईं साईं अचो साईं प्लीज हेरा थियो अड़े यो कम वेल मोकल था वठी वञो त असां बीमार आहियूं हिते हिते अस्पताल में तव्हां कचहरियूं लाइ वेठा आहियो ताड़ा था मिलायो सरकारी अस्पताल तव्हांजे बाबे जो था काजा न साईं कचहरी त साईं केर बि कोन थो करे बाक़ी हर को पंहिंजी दवा वठी अड़े मां कूड़ थो ॻाल्हायां अड़े तूं केरु थींदो आहे मूंखे जवाब ॾियण वारो तोखां पुछुम न साईं साईं मूं तव्हांखे ॿुधायो पिए त मां कूड़ थो ॻाल्हायां तूं आहीं सचा अड़े तूं हुननि जो चङो मुड़ुस करे खां थियो आहे जो हुननि जी तरफ़दारी थो करी हा पुछुम तोखां हा जवाब ॾे न साईं मां तव्हांजो टुकियल आहियां साईं बानो आहियां साईं तव्हांजो त तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजी इहा बकवास ॿुधी तोखे दाद ॾींदुसि हा अड़े तूं मुंहिंजी ॻाल्हि खे जवाब साईं न मूं तौबा कई साईं ॿाहूं थो ॿधां साईं अवां जे अॻियां हथ थो जोड़ां साईं साईं मूंखे ही दफ़ो माफ़ी ॾियो साईं अड़े साईं गंद न लाए जाओ कंद लाए छॾी सादो बात मुझे मलाखन भी तो बात है सही कड़ी जुबान अरे दस सही जवाब थोड़े वारी थे अड़े सभई कन खोले ॿुधी छॾियो मुंहिंजी ॻाल्हि जे वरी हिते कंहिंखे ॾिठो अथमि त कंध लाहे छॾींदुमि सभिनी जो सम्झो साईं अचो प्लीज साईं वेहो मां हिते वेहण कोन आयो आहियां डॉक्टर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ मां ॿियो त सभु कुझु बर्दाश्त करे सघां थो पर इहो न त मुंहिंजा कास बि अची हिते कचहरियूं करे तूं हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी साईं पहिरियों भेरो थोरी बदइंज़ामी थी आहे न त ग़लति बयानी खां कमु न वठि डॉक्टर मूंखे सभु ख़बर पवे थी साईं यकीन कयो ही अॼु थोरी रश वधी वई आहे छो जो कंपाउंडर मोकल ते वियल आहे न त आऊं पाण इहा कोशिशि कंदो आहे त दवा वठी हलंदा वञनि तोखे हिते आए घणो वक़्तु थियो आहे साईं 6 महीना अव्हांजी छा में वक़्तु ॾाढो सुठो गुज़रियो आहे साईं अव्हां त मूं ते वॾा अहसान आहिनि साईं त इहो तूं मुंहिंजे अहसाननि जो बदिलो ॾींदो हा न न साईं मूंखे यकीन कयो साईं तव्हां वेहो त साईं प्लीज साईं वेहो त सही हलो कमु कयो हली पंहिंजो हा कमदार वो त साईं करेलनि जो फसल तयारु थियण वारो आहे हिन ॿारनि में ॿिज विझी छॾियो आहे बाक़ी तुरियूं रही रहनि हारी वग़ैरह गोड़ त कोन था कनि न पुत्र साईं अलाह जा करम लॻा पिया हा भला अंब लहनि पिया पुत्र साईं कुझु लही विया आहिनि बाक़ी कुझु लहण वारा आहिनि अच्छा खैर बिस्मिल्लाह कमदार मुंहिंजे ॻोठ में केरु मथे उघाड़ो नज़र त कोन आई न को तार साईं तूं खुटीअ खयो आहे छा जो मथो उघाड़ो करे घुमंदो बाक़ी साईं जमील नलकनि वारे जेको बिलो करे हिन माण्हू खे ॾाढी मगी खणी बीठी आहे तूं छा थो सम्झी त उहा ॻाल्हि मूंखां विसरी वई हूंदी तो ई त टेलीफोन ते हुनजी शिकायत कई हुई न साईं मूं त बर वक़्ति साईं जन खे अर्ज़ु कयो जॾहिं सर्कश घोड़ा मूंखे सिधा करण अचनि था ही वीचारो त अपीप माण्हू आहे जल्दी सिधो थी वेंदो बेशक बता साईं जमीन नलकन वारो बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह अचो साईं अचो तुंहिंजो हिसाब रहियल आहे न साले अॼु हो चुक्तू करण आयो आहियां साईं हुकुम करियो हा न आउं पाण अची अव्हां वटि हाज़िर थियां तव्हां छो तकलीफ़ कई साईं तो त इहो पियो चाहे त माण्हुनि खे पतो पए त तुंहिंजा असांजे पैसा था रहनि न साईं अलाह न करे मां इहो छो चाहींदुसि साईं अरे तूं एॾी वॾी शइ कॾहिं खां थियो आहे जो मुंहिंजे कमदार खे ख़ुदि तो जवाब ॾियारे थो मोकिली साईं मुंहिंजी कहिड़ी मजाल आहे जो मां इहा हरकत कंदुसि मां त कमदार साहिब जी तमामु घणी इज़त कंदो आहियां साईं अॻेड़े तोखे वक़्तु सिर पैसा न आहिनि मिलिया जो हींअर हलंदे कम में अड़ी हणी बीह रहियो आहीं साईं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो ऐं भला ईअं छो कंदुसि मां कुझु बि नथो ॿुधणु चाहियां तूं इहो ॿुधा त तोखे इहा जुरत की थी आहे साईं अव्हांखे ग़लति ॿुधायो वियो आहे मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार करियो साईं
मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। मां कूड़ थो ॻाल्हायां ऐं तूं सच थो ॻाल्हायां? साईं ख़ुदा थो ॾिसे त मूं अहिड़ी का बि ग़लती कान कई। साईं हिकु भेरो मूंखे ॿुधो, पोइ जेका वणेव सज़ा ॾिजो साईं। आऊं कुझु ॿुधण नथो चाहियां। तो जहिड़े बेहया ऐं पोइ ठाहे माण्हू खे आऊं हिकिड़ो मिंट बर्दाश्त नथो करे सघां हिते। हींअर जो हींअर टपड़ खणनि था। कमदार जी बाबा साईं। हिन जो कारो मोह करे गॾ ते विहारे पूरो ॻोठ घुमाईसि त जी माण्हू ॾिसण हिते। साईं साईं रसूल अल्लाह जे मां मूंखे एॾी वॾी सज़ा न ॾियो साईं। ऐं बेगुनाह आहियां साईं, हींअर जो हींअर हिन ॻोठ मां निकिरे था। कमदार अॼु खां पोइ मां हिन जी शिक न ॾिसां हिते। ईअं थींदो बाबा साईं, ईअं थींदो। हलो बाबा हलो, कम खे रोके उतां करे अचो। साईं साईं ख़ैर त आहे न? शुक झलजी पियो आहे। रईस सॾायो आहे सभिनी खे। साईं झलजी पियो? ॿियो न त रईस को बुंडनि ते पटका ॿधी कोन थो हले। कंहिंखे साव आहे जो आलम खान जे ॾोहीअ खे पाण वटि पनाह त ॾे। साईं शौकत झलजी पियो? ॿियो न त। अचो हलो रे। निभागे पाण खे खणी पाण कोठीअ में फासायो। जे भॼणी हुयसि त करम खान जे ॻोठ छो भॻो? ॿिया हंधि खुटासि छा? बसि इहा ई त भुल थियसि न। भुल बि अहिड़ी ॿारनि खां बि ईअं न थिए। ख़बर बि अथसि त रईस ऐं करम खान जी पाण में केॾी न पवत आहे, पोइ बि अहिड़ी ग़लती। कंहिंजूं मतियूं जो मुझी वञनि त उहो छा करे सघे। ऐं सारा ॿार जो ॾिनाऊंसि, एॾा धक हयांसि जो साह बि खणी न पियो सघे। भले मुंहिंजो त हीअं थिए बि साटियो। बसि कर, वधीक न ॿुधा। तोबा, मूंखे त वेसुरो थी पियो आहे त ॿारनि जो छा थींदो। उहे वीचारा त दरबदर थी विया। ख़ुदा शलमारी खे गर्क करे किथे क्यास ई नथो करे। ख़ुदा ॾे हलंदो बि या हलंदो ई न। बसि अलाह खे ख़बर आहे छा थो चई सघिजे। ॾे ख़बर आहे न मचड़े में कल अञा किथे लिखो। हा ही त शुराक अथई, असुल सख़्तियूं त अॻिते हली ॾिसंदे। जमादार दिल इहो पोइ रुगो हिकु भेरो माफ़ी अची ॾे, सॼी ज़िंदगी बहानो थी रहंदो साईं। अरे भॼण मरे छो न सोची, हाणे वरी माफ़ी ते ज़ोर रखियो अथसि। जेतिरी विख खई अथई न ओतिरी सज़ा मिलंदई। हा सभई कन खोले ॿुधो, रेस जे हुकुम सां शौकत भाउ जो करे जो हुकुम पाणी बंदि आहे। जे कंहिं भेण सां वहमा रखियो आहे या हिन जी वटवराण कई आहे त हुनखे उतां ते हाज़िरी ॾियणी पवंदी। सम्झो था न? उतां ते हाज़िरी भरण जो मतिलबु। अरे हल पढ़ा ॾे कमु कर। अरे तव्हां ॿुधो, हलो हलो तव्हां। वियमि त हो पंहिंजो आहे करीम बख्श जेको दर्जी, उहो बि ॿुधाए त संदल ते अॼुकल्ह अची ई कोन थो। तौबा कर बाबा। छो ख़ैर? ख़ैर वरी कहिड़ो, इहो पंहिंजो जमील कोन्हे इहो नलकनि वारो। बाबा रईस हुन खे कुटे ॻाढ़ो करे छॾियो। तौबा कईसीं हिन संदल सां। हाणे त रुगो घर घर वञी इहो पंहिंजो सॾ करे ॾाढी लाहियो छॾियूं ॿियो। हा यार, मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾिनो असांजो। कहिड़ो जवाबु? रईस ॾांहुं वञण जो साईं। ईअं छो नथो चवीं त हुन ॾे हाज़िरी भरण वञा? इहो ई सम्झो साईं। जे न वञा त? रईस हितां जे अच्छे कारे जो मालिक आहे साईं। हिन अस्पताल जी हीअ समूरी ज़मीन बि रईस जी ॾिनल अथव। न वेंदो न त हू हिनखे पंहिंजी शान जी घटिताई सम्झंदो। पोइ छा कंदो? हिते कख पन बि हुनजी मर्ज़ी सां थो चुरे साईं।
अवां खे जे हिते न रहणो हुजे त पोइ उहा ॻाल्हि करियो। भला तबियत जो वाक़ई एॾो सख़्तु आहे छा? ॾाढो ॾुखियो माण्हू अथव साईं। कंहिं बि ॻाल्हि ते ज़िद न कजोसि, हा में हा मिलाइजोसि। ॿी का मालूमात? वॾनि वॾनि माण्हुनि सां उथी वेठी अथसि। लंडन जो पढ़ियल आहे, पर माण्हुनि खे पंहिंजे हथनि सां पाण मारींदो आहे। जेल ठहिरायल अथसि, किताबनि जो शौक़ीन बि अथव।